अस्सलामुअलैकुम दोस्तों, ड्रामा सीरियल पंजाबेरी ड्रामे में छा थींदो। चारुंडो आखिरकार पंहिंजी धीउ सुहिणी खे चिकू सां गॾु रवानो करे छॾींदो। सावल खान जे मथां बदनामी जो इल्ज़ाम हणी छॾींदो। छा सावल खान पंहिंजी बदनामी जे करे रुंडे खे माफ़ करे छॾींदो? त दोस्तों तव्हांखे सॼी कहाणी अपडेट इन नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾियण वारो आहे। दोस्तों वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा थी सघे मुंहिंजे यूट्यूब चैनल ज़मीर जमाली खे लाज़मी सब्सक्राइब कंदा। दोस्तों सब्सक्राइब करण सां को अवञ बैलेंस न करंदो। काफ़ी संजो सवाल थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों मुंहिंजो टाइम वेस्ट कोन पिया करायूं, हलूं था पंहिंजी कहाणी ई अपडेट जी तरफ़। दोस्तों हाणे तव्हां ॾिसो, रुंडो जेको आहे पंहिंजे धीउ सुहिणी खे सम्झाईंदो ऐं उनखे चवंदो त बस तूं जेको आहे चिकू खे फोन कर त हू तोखे हितां वठी करे तोखे कोर्ट में पेश करे। अगर जेकॾहिं हुन तोखे कोर्ट में पेश न कर, सावल अहिड़ो त कमीनो आहे जो तोखे हर हाल में हितां लाऊं ॾेई वठी वेंदो। सुहिणी चवंदा त बाबा बस तूं परेशान न थी, मां पंहिंजे तरफ़ खां पूरी कोशिशि कंदसि ऐं सिकू खे हिते घुराईंदसि। अगर जेकॾहिं इहो मुंहिंजो चाल कामयाब थी वियो त ठीकु आहे, न त पोइ पंहिंजो पाण खे ज़हर पीआरे पंहिंजो पाण खे मारे छॾींदसि। रुंडा चवंदो त सुहिणी तोखे ईअं न करणु घुरिजे। अगर जेकॾहिं तो ज़हर पीतो त पोइ तूं इहो सम्झी छॾिजां मुॾे बि ख़ैर न हूंदो। पोइ सिकू जेको आहे सुहिणी खे फोन कंदो ऐं सुहिणी खे चवंदो त बस तूं निकिरी अच। ऐं पोइ हू सुहिणी जॾहिं ॿाहिरि निकिरी ईंदो, सिकू उनखे खणी भॼी वेंदो ऐं उनखे कोर्ट में पेश कंदो। ऐं ॿिए दोस्तों हाणे तव्हां ॾिसो, जॾहिं सावल खान जेको आहे पंहिंजे सोट हैदर खे लाऊं ॾियण लाइ रुंडे जे घर वठी ईंदो त पोइ रुंडे खे साफ़ चई छॾींदो त तूं जेको आहे सुहिणी खे ॿाहिरि कढी आहे। ऐं पोइ रुंडो सावल खान खे साफ़ चई छॾींदो सुहिणी जेको आहे घर में हाणे न रहियो। सुहिणी छो जो भॼी चुको आहे सिकू सां गॾु, बहरहाल हू काॾे वियो ऐं केॾे वियो इहा मूंखे का बि ख़बर न आहे। सावल खान चवंदो त रुंडा तूं कूड़ पियो हणी, जेकॾहिं इहा सच साबित थी त पोइ मां तोखे बख़्श करण वारो न आहियां। या त तो सुहिणी खे लिकायो या त तो उनखे पंहिंजे हथनि सां बजायो। पर अगर जेकॾहिं इन में तुंहिंजा हथ निकिता त पोइ मां तोखे माफ़ करण वारो न आहियां। रुंडा चवंदो सावल खान इन जो इल्ज़ाम मूं मथां न आण, बहरहाल इन जो मुंहिंजे को बि ॾोह न आहे, न इन में मुंहिंजा हथ आहिनि। पोइ सावल खान जेको हितां निकिरी हलियो वेंदो ऐं पोइ वञी रिस चाकर खान वटि पेश थींदो ऐं रिस चाकर खान खे चवंदो त रुंडो जेको आहे पंहिंजी छाल खेॾे वियो आहे, बहरहाल मां उनखे हाणे माफ़ करण वारो न आहे। पोइ रिस चाकर खान सावल खान खे फुल इजाज़त ॾेई छॾींदो त तूं हाणे रुंडे खे बख़्श न कर। दोस्तों उम्मीद है कहाणी खे पसंदि असांखे ॾींदा इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं कि नई वीडियो में। खुदा हाफ़िज़।